साथियों जीएसएन आउं सम्झां थो थर जे नौजवाननि जे तरफ़ां काफ़ी वक़्त खां सोशल मीडिया ते भी घुर थींदी रही आहे। पर इहा घुर रुॻो सोशल मीडिया जी कोन्हे का, इहा ग्राउंड सतह ते माण्हुनि जी ज़रूरत आहे, नीड आहे। त हिन जदीद दौर में जिते थर जो कोयलो कढण जे लाइ हज़ारे किलोमीटर रोड विछायो वियो आहे, जिते थर जो मां जेका बिजली पैदा थिए थी उनखे खणण लाइ ग्रिड स्टेशन्स जूं लाइनूं पंजाब ताईं विछायूं वियूं आहिनि। उन दौर में थर जे माण्हुनि खे पीअण जो पाणी अवेलेबल कोन्हे को, जेको बेसिक ह्यूमन राइट आहे, बुनियादी इंसानी हक़ आहे, ऐं उहो थर जे माण्हुनि खे मिलियल कोन्हे को। असीं सम्झूं था त सिंधु दरिया ते जेके डेम ठाहिया आहिनि, केनाल ठाहिया आहिनि, उहे पंजाब जे चोरिस्तान खे त आबाद कनि था, पर सिंध जे थर जे लाइ उहो पाणी कोन्हे को। उन जे करे सिंध जे हिसे जो जेको पाणी पंजाब खे ॾिनो पियो वञे मुख़्तलिफ़ फ्लड केनाल्स जे ज़रिए ऐं केनाल जे ज़रिए, उहो सिंध जो हक़ आहे, हुन ते सिंध जे थर जो हक़ आहे। ऐं उन में सिंध जो कोहिड़ो बैराज ठहणु खपे, कोहिड़ो केनाल ठहणु खपे जेको थर जे माण्हुनि खे पीअण जो पाणी ऐं इरिगेशन जो पाणी मुहैया करे सघे। उन जे करे असीं थर जे नौजवाननि जे मुतालबे सां गॾु आहियूं ऐं असीं इहा डिमांड था कयूं त थर जे माण्हुनि जो ॿियनि इंसाननि वांगुरु बुनियादी इंसानी हक़ आहे